भलारे प्रोग्राम भलारी जगह अल्लाह जे घर मस्जिद में तवां असां गॾु थिया आहियूं। अल्लाह बाजारे जे दर दुआ है त अल्लाह ताला तवां असां मिड़नी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल करण फरमाए। कुरान शरीफ में अल्लाह से फरमायो आहे त कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। दुनिया में जेकी शइ आहे उहा हिकु न हिकु ॾींहुं फना थींदी, बका हिकिड़े रब जे ज़ात खे आहे। रिवायत में ईंदो आहे त जॾहिं बच्चो अम्मा जे पेट में अञा नओं ठहणु शुरू थो थिए, किन लिखियो आहे त 4 महीननि जी मुद्दत अल्लाह ताला उन पेट वारे ॿार जूं 2 शयूं लिखराए थो। हिकिड़ो मौत थो लिखराए त हयाती केतिरी हूंदसि, ॿियो रिज़्क़ थो लिखराए त सॼी हयातीअ में रिज़्क़ केतिरो खाईंदो। उहो जेको लिखिजी वियो उन खां हिकिड़ो सेकंड केरु वधाए दुनिया में उमिरि न सघंदो, खुटाए न सघंदो। जेको रिज़्क़ लिखिजी वियो हिकिड़ो दाणो केरु वधाए न सघंदो, खुटाए न सघंदो। ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं खुटी पियो माण्हू, पोइ महसूसु थींदो त एतिरी उमिरि हुई। परोके साल में तव्हां असांजो मेहरबान भाउ उस्ताद मोहतरम अब्दुल हफीज़ उलरो साहब, अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां करोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। पेश हुया, महफ़िल जा मोर हुया। अॼु रमज़ान त वरी मोटी आयो, असां त प्रोग्राम में आयासीं, पर उहा शख़्सियत कोन्हे का। ख़बर नाहे त अॼु जेके गॾु वेठा आहियूं वरी इन्हनि मां कंहिंजो वारो आहे, वरी केरु अॻु में वेंदो, इहा बि ॼाण कोन्हे। भला पोइ हीअं चइजे अल्लाह खां दुआ घुर्जे त रब साईं जेतिरो वक़्तु रहाई उहो ईमान इख़लास सां रहाए, जॾहिं मौत ॾे त उहो ईमान सां मौत ॾे, शहादत वारो मौत ॾे। अब्दुल हफीज़ उलरो शाह हुयो। ज़िंदगीअ जूं कुझु घड़ियूं, कुझु वक़्तु अवां जे हिन ॻोठ में बि उन गुज़ारियो। असां सां बि हुन जो ताल्लुक़ काफ़ी अरसे खां वठी हो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला अल्लाह से फरमायो त नबी से फरमायो त उज़कुरु मौताकुम बिल ख़ैर, पंहिंजे मुअलनि खे भलाई सां यादि कयो। अल्हम्दुलिल्लाह बज़ाहिर त उन में को नुक्स असांखे त नज़र न पियो आयो, रब कंदो त हूंदो बि न, पर पोइ बि उन जा जेके गुण ऐं उन जूं चङायूं उहे विसरण जहिड़ियूं न आहिनि। ॻोठ वारनि खां बि न विसरंदियूं, पंहिंजनि खां बि न विसरंदियूं, त असां खां बि न विसरंदियूं। अल्लाह खां दुआ था कयूं त अल्लाह असां उन खां राज़ी हूं, असां उन खां ख़ुशि हूं। तूं बि रब साईं उन खां ख़ुशि। अचानक उन जे विछोड़े असांजे दिलनि खे झोरे विधो, पर जे रोअण सां को मोटी पए त गॾिजी रोई मोटाए वठो, पर ईअं आहे कोन। वयो बस उहो वयो। हींअर उन जूं चङायूं हुन जूं यादियूं पयूं तव्हां असांखे यादि ईंदियूं। उन जो मवाद मां बि जेको ॻायो आहे, रब में उमेद आहे त इंशाअल्लाह उन जो अजुर बि अल्लाह ताला हुनखे क़यामत ताईं ॾींदो रहंदो। अल्लाह जे रसूल फरमायो त जॾहिं माण्हू फौत थो थी वञे त उन सां 2 फ़रिश्ता अॻु में अल्लाह दुनिया में गॾाए छॾिया आहिनि। 2 जॾहिं फौत थो थिए उहे चुप था थियनि। अल्लाह से अर्ज़ था करनि त रब ही फौत थी वियो, हाणे काॾे वञे, हाणे छा हुकुम आहे? अल्लाह से फरमाए थो तव्हां इन सां गॾु हुजो। सही है त वयो हलियो। फरमाए त इन जे चङा कम लिखो, जेके बि चङा कम कया अथई जिन जो असर हलो लिखो। पोइ साईं जन फरमाए त 3 शयुनि जे लाइ हुकुम थिए थो फ़रिश्तनि खे। पहिरियों सदको जारी, ख़ैर जो जेको कमु कयो अथई, चङो कमु ख़ैर जो, जेसि ताईं उहो हलंदो पियो, उन हिसे वारो हिसो उन जो हलंदो पियो, तेसि ताईं अल्लाह ताला फ़रिश्तनि खे चए थो तव्हां उन जी नेकी उन जे अमालनामे में लिखो। मां सम्झां थो त हीअ मस्जिद बि पहिरियों न ॾिठी हुई, उन जी कोशिश सां ॻोठ वारनि जी ताउन सां मस्जिद बणिजी पई, ॼण त हिन में हिसो उन जो बि गॾिजी पियो। जेसि ताईं हीअ मस्जिद आहे, जेतिरा हिन में माण्हू पिया नमाज़ पढ़ंदा, जेसि ताईं पिया ईंदा, तेसि ताईं अजुर ॿियनि खे बि मिलंदो, त उन जे अमालनामे में बि लिखबो।
सदको जारी इल्म युंतफउ बिही इल्म जेको ॿियनि खे नफ़ो ॾे मां सम्झां थो त हितां जा काफ़ी शागिर्द अबा केर शागिर्दनि तव्हां बि आहियो शागिर्द तव्हां बि आहियो तव्हां पढ़िया हो भाऊ अब्दुल करीम भी पढ़ियो भाऊ भी पढ़ियो हकानी भी पढ़ियो जेके ॿियनि खे पढ़ाईंदा उहे वरी ॿियनि खे पढ़ाईंदा उहे ॿियनि खे पढ़ाईंदा उहे ॿियनि खे पढ़ाईंदा क़यामत ताईं इहो सिलसिलो हलंदो उन्हनि जो अजुर भी अब्दुल हफीज़ जे अमलनामे में हूंदो। टियों आहे औलाद जी तरबियत औलाद जी चङी तरबियत कई चङे राह ते हलण जी तलक़ीन कई जेसि ताईं औलाद चङो कमु कंदी अबे अम्मा जे लाइ पई दुआ घुरंदी अल्लाह ताला उन जो अजुर औलाद वारो भी अबे अम्मा जे अमलनामे में लिखाईंदो। माना जिन जा बच्चा कुरान मजीद पढ़ी पया ये खुशकिस्मत आहिनि मामूली न आहिनि थोरो तवजो आहे तवजो आहे जंहिंजो बच्चो कुरान जो हाफ़िज़ थो थिए या आलिम थो थिए या अल्लाह जी घुर अथव अब कंहिंजी घुर अल्लाह जी घुर हे हेतिरा नारे जा बिरादरी जा घर आहिनि इन्हनि मां अल्लाह ताला चूंड थो करे त कहिड़े घर में हाफ़िज़ बणाइणो आहे कहिड़े घर में आलिम बणाइणो आहे। एॾे जीअं मथां सिज जा किरणा पवनि था चंड जी रोशनी पवे थी ईअं अल्लाह जे रहमत वारी नज़र उन्हनि घरनि ते पई थी जिन मां अल्लाह ताला हाफ़िज़ या आलिम बणाए थो। इहा मामूली शइ न अथव इहा अल्लाह जी चूंड आहे। पोइ शैतान कोशिश करे चवंदो त इहा चूंड अल्लाह जेकी कई आहे इन्हनि छोरनि खे विञायां पोइ विञाइबा कॾहिं क़ुरान शरीफ़ पढ़ी करे बि यादि विसारे छॾींदा आहिनि कड़ी है न सिंधीअ में चवंदा आहिनि पढ़िया पर कड़ी हा न कॾहिं कॾहिं क़ुरान मजीद जा हाफ़िज़ बि थी पिया आलिम बि थी पिया वरी जो ॾिसनि त वरी रसो कुल्हे ते वरी माल सां बीठा थी अड़े बा छो हे तव्हां हेॾो अल्लाह ताला तव्हांखे इल्मु ॾिनो अल्लाह जी चूंड थी तव्हांजी इहो शैतान जो चकर आहे तंहिंजे करे इहो बि ख़्यालु रखो पाण खे बचाइण जी कोशिशि कयो जेतिरो थी सघेव जंहिंखे दीन जी थोरी बि अची वई उन खां थिड़ियो त सम्झो त शैतान जे चकर में वञे थो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे महफ़ूज़ फरमाए हालात शायदि बिगड़े थी मां तकड़ में